कोऑर्डिनेशन की कमी भी है बाकी सही करता हूँ सही कर रहे हो कोऑर्डिनेशन की कमी एक रहता 4 2 से उठाऊं 40 45 कंदी मनु जो 15 20 तार कने फिर ता ही फलदा चेयरमैन ने फलदा कोऑर्डिनेशन कियो कम्युनिकेशन कियो इंश्योर कियो सब दोस्त जल्द में साहब जी ये सदी को अल्हम्दुलिल्लाह जल्द को हो सही गुजारिश में कुछ 5 12 बटे लफ्ज जी इस्तेमाल कर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सुठो रिस्पॉन्स ॾिनो माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुठी तजवीज़ूं ॾिनियूं ऐं तव्हां में जज़्बो हुयो ऐं इहो जज़्बो जेको तव्हां में ॾिठो आहे इहो ज़रूरु तव्हांजे कारकुननि ताईं बि पुॼंदो तव्हांजो मैसेज ऐं तव्हां जेको चओ त गॾियल असुल में दोस्तनि खे टाइम कोन हो उहे चवनि पिया आहे अॼु को ॾींहुं 5 ॾींहं असां वरी कलम बि कोन खणंदासीं ऑफिस बि कोन कंदासीं जेके असांजा कम आहिनि उहे पूरा करे वठूं उन करे मां दोस्तनि सां सेकंड जेको आहे सो असांजी अॼु सेकंड ही जेको आहे सो गजाणी इन खां अॻु में बि मां गजाणी दोस्तनि सां करे आयो आहियां अञा दोस्तनि सां ॿियनि सां बि मां मिलंदुमि मां उनखे सहूलियत ॾियां पियो कीअं जेको आहे सो उनखे अॼु को ॾींहुं सहूलियत मिले ऐं हाणे हिते वेही करे असीं हिकिड़ी कमेटी तजवीज़ जेकी साईं ॾिनी आहे उहा मूंखे तमामु बहितरु लॻी असां हिकिड़ी कमेटी हिते समूरनि दोस्तनि जी सलाह सां हिकिड़ी मुक़ररु कयूं था उहा सुभाणे शाम जो जाइज़ो वठंदी त असांजे ज़िले में कहिड़ो इदारो खुलियल रहियो जेकॾहिं को बि इदारो खुलियल रहे थो त असां उन जी जेको वॾो आहे उन्हनि जो जेके सरबराह आहे उन्हनि जी जेकी लीडरशिप आहे असां उन सां ॻाल्हाईंदासीं त बाबा फिलाणे जेको आहे सो बाक़ी अल्हम्दुलिल्लाह गस्टा जे तरफ़ां पेटेल जे तरफ़ां ऐं अबका जे तरफ़ां असांखे यकीन थी वियो आहे साईं मां अब्दुल ख़ान खे बि गुज़ारिश हिकिड़ी अञा ॿी बि कंदुमि तजवीज़ ॾींदुमि त साईं पंहिंजे वॉइस मैसेज जेको आहे सो हाणे ई हलाए ऐं पेटीएल बि पंहिंजे वॉइस मैसेज ज़िले सदर जेको आहे सो इहो दोस्तनि ताईं पहुचाए खोड़ दोस्तनि हाणे मूंखे फ़ोनियूं कयूं आहिनि त साईं सुभाणे बायोमेट्रिक जो मामिलो थिए 5 ॾींहंनि में मां उनजो बायोमेट्रिक वारो जेको आहे उहे बि उहा तनज़ीम बि असां सां गॾु आहे हाणे वरी उन्हनि दोस्तनि सां बि ॻाल्हाए छॾियूं था सीएम साहिब सां बि ॻाल्हाए छॾियूं था बायोमेट्रिक को बि बायोमेट्रिक ते न वेंदो स्कूल बंदि हूंदो त बायोमेट्रिक छाजो तंहिं करे इहे सभु शयूं कयूं था शाम जो सुभाणे शाम असां वरी वेहंदासीं 4 बजे या 5 बजे पेटेल वारे हाउस ते हिते अची करे वेहंदासीं जाइज़ो वठंदासीं सॼे ज़िले जो जाइज़ो वठंदासीं त किथे असांजी का कोताही त न थी आहे का कमी त न आहे जीअं पोयां जेके 4 ॾींहं आहिनि उहे अञा असांजा सेफ थी वेंदा ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो ऐं असांखे ॿुधो ऐं इहो थींदो